बैंक भरसां ॻोठ जीअन खान जोड़िजो जे प्राइमरी स्कूल जो बंदि पियल कमु अवामी आवाज़ ते ख़बरूं हणण बाद ॿीहर शुरू थी वियो आहे। 2 साल अॻु जीअन जोड़िजो स्कूल जो कमु ठेकेदार आसिफ रोई बंदि करे हलियो वियो हो। अवामी आवाज़ में ख़बर लॻण खां पोइ ठेकेदार तरफ़ां 88 लख रुपयनि जी लाॻत सां स्कूल जो ठीको मिलण बावजूदि नाक़िस मटीरियल इस्तेमालु करे पियो। उस्तादनि जो चवणु आहे त स्कूल जो मयारी कमु करायो वञे जीअं रोज़ रोज़ कमु न कराइणो पवे। सकरन में ॻोठाणनि पारां बिजली कटण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ॻोठ माड़ी जलबाणी जे रहवासियुनि माड़ी जलबाणी जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। हुन मौक़े ते पब्लिक अकाउंट्स कमेटी जो चेयरमैन MPA गुलाम कादिर चांडियो पिणु धरणे में शामिल थियो। MPA गुलाम कादिर चांडियो जो चवणु हो त SDO आसिफ ज़रदारी पंहिंजी मनमानी क़ाइमु करे सकरन जे ॻोठाणनि जी नाजाइज़ बिजली काटे पियो, जंहिं ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वारहा में प्रेस क्लब तरफ़ां मच कचहरी कोठाई वई। टाउन कमेटी हाल में थियल मच कचहरी में मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां शिरकत कई वई। सुगड़न ऐं सूफ़ी रागी ख़ादिम ख़ासकेली सूफ़ियाणा कलाम ॻाए आयल महिमाननि ते वजद तारी करे छॾियो। मुक़ररनि जो चवणु आहे त मच कचहरी सिंधियुनि जी क़दीम सक़ाफ़ती रवायत आहे जंहिंखे बरक़रार रखणु घुरिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk